लूका अध्याय 15। गुम थियल रिढ जी मिसाल। हिक दफ़े सभु महसूल उगाड़ींदड़ ऐं पापी यीशुअ वटि आया ताकि हुन जी सिख्या खे ॿुधनि। इहो ॾिसी फरीसी ऐं धर्मशास्त्री कुड़कुड़ाए करे ईअं चवण लॻा, हे त पापियुनि सां गॾु मेल जोल थो रखे ऐं उन्हनि सां गॾु रोटी बि थो खाए। इन ते यीशुअ उन्हनि खे हिकु मिसाल ॾिनई। मञो तव्हां मां कंहिं वटि 100 रिढूं हुजनि ऐं उन्हनि मां हिकु गुम थी वञे त छा गुम थियल रिढ जो मालिक उन 99 रिढुनि खे जंगल में महफ़ूज़ जॻहि ते छॾे करे उन हिक रिढ खे तेसिताईं न ॻोल्हींदो जेसिताईं उहा उन खे मिली नथी वञे। ऐं जॾहिं उहा उन खे मिली थी वञे त उहो उन रिढ खे आनंद सां पंहिंजे कुल्हनि ते खणी थो वठे ऐं पंहिंजे घर वञी दोस्तनि ऐं पाड़े वारनि खे इकठो करे चए थो त मूंसां गॾु आनंद मनायो, छोकी मुंहिंजी गुम थियल रिढ मूंखे वापसि मिली वई आहे। मां तव्हांखे चवां थो कि ईअं ई हिकु पापीअ जे बारे में बि आहे जेको पंहिंजे पापनि खां तौबा थो करे। उन जे लाइ स्वर्ग में वधीक आनंद मनायो वेंदो, पर उन्हनि 99 धर्मियुनि जे लाइ न, जंहिंखे पंहिंजे पापनि खां तौबा करण जी ज़रूरत नथी लॻे। गुम थियल सिक्के जी मिसाल। या मञो कंहिं स्त्रीअ वटि 10 चांदीअ जा सिक्का हुजनि ऐं अगरि उन्हनि मां हिकु सिक्को गुम थी वञे त छा उहा ॾीओ ॿारे करे सुठी तरह घर में ॿुआरी हणी तेसिताईं उन सिक्के खे न ॻोल्हींदी जेसिताईं उहो संदसि खे मिली नथो वञे। ऐं जॾहिं उहो उन खे मिली थो वञे त उहा पंहिंजे पाड़े वारनि ऐं साहेड़ियुनि खे इकठो करे चए थी कि मूंसां गॾु आनंद मनायो, छोकी मुंहिंजो गुम थियल सिक्को मूंखे वापसि मिली वियो आहे। मां तव्हांखे चवां थो कि ईअं ई हिकु पापीअ जे बारे में बि आहे जेको पंहिंजे पापनि खां तौबा थो करे। उन जे लाइ स्वर्ग में परमेश्वर जे स्वर्गदूतनि जे साम्हूं आनंद मनायो वेंदो आहे। भटकियल पुट जो मिसाल। यीशुअ उन्हनि खे ईअं बि चयो, कंहिं माण्हूअ जा 2 पुट हुआ, जंहिंमां नंढे पुट पंहिंजे पिता खे चयो, हे बाबा, मिल्कियत मां जेको हिसो मुंहिंजो आहे उहो मूंखे ॾे। सो उन पंहिंजी मिल्कियत ॿिन्ही पुटनि में विराए छॾी। कुझु ॾींहंनि खां पोइ नंढे पुट पंहिंजी सॼी मिल्कियत खे गॾु कयो ऐं घर खां ॾाढो परते ॿिए देश हली वियो। उते उन पंहिंजी सॼी मिल्कियत बुरी आदतुनि में उॾाए छॾियईं। जॾहिं उन सभु कुझु विञाए करे पूरो कयो त ईअं थियो कि उन देश में ॾाढो वॾो अकाल पियो ऐं उहो बुख मरण लॻो। सो उहो उन देश जे हिकिड़े माण्हूअ वटि वञी कमु करणु लॻो। उन माण्हूअ उन खे पंहिंजे खेतनि में सूअर खे चराइण जो कमु ॾिनईंसि। उन जी हालति अहिड़ी थी वई हुई कि जेके फरियूं सूअर खाईंदा हुआ उन्हनि सां ई उहो पंहिंजो पेट भरण जे लाइ तरसंदो हो, पर उन खे केरु कुझु बि न ॾींदो हुयो। जॾहिं उन जी अहिड़ी हालति थी तॾहिं हू होशो आवाज़ में आयो ऐं पंहिंजे पाण खे चवणु लॻो कि मुंहिंजे पिता जे घर में सभिनीनि नौकरनि खे ज़रूरत खां वधीक रोटी मिलंदी आहे ऐं मां हिते बुख पियो थो मरां। हाणे मां ईअं कंदुमि कि पंहिंजे पिता ॾे वञी उन खे चवंदुमि, हे बाबा, मां परमेश्वर जे ऐं तुंहिंजे ख़िलाफ़ पाप कयो आहे ऐं हाणे इन लाइक़ु बि कोन आहियां कि तुंहिंजो पुटु चवाइजां। मूंखे पंहिंजे हिकु नौकर वांगुरु ई रखी छॾ। तॾहिं हू उथी करे पंहिंजे पिता जे घर ॾांहुं वञणु लॻो। अञा हू परते ई हो त उन जे पिता संदसि खे ॾिसी वरितईं। पुट खे ॾिसंदे ई पिता क्यास सां भरिजी वियो ऐं डुक पाए करे हुन खे भाकुर पातईंसि ऐं ॾाढो चुमियईंसि। तॾहिं पुट पंहिंजे पिता खे चयईं, बाबा, मां परमेश्वर जे ऐं तुंहिंजे ख़िलाफ़ पाप कयो आहे ऐं हाणे मां इन लाइक़ु बि कोन आहियां कि तुंहिंजो पुटु चवाइजां। पर उन पिता पंहिंजे नौकरनि खे चयईं, झटि कयो, सुठे में सुठा कपिड़ा खणी अचो ऐं हिन खे पारायो ऐं संदसि जे हथ में मुंडी ऐं पेरनि में जूता बि पारायोसि ऐं हिकु थुल्हे जानवर खे खणी अचो ऐं उन खे मारियो ताकि असां खाई करे आनंद मनायूं। छोकी मां ईअं सोचियो हो कि मुंहिंजो हे पुटु मरी वियो आहे, पर ॾिसो, हे जिंदो आहे, ऐं हे गुम थी वियो हो, पर हाणे मूंखे वापसि मिली वियो आहे। पोइ उहे मिली करे आनंद मनाइण लॻा। उन वक़्तु संदसि जो वॾो पुटु खेत में हो। जॾहिं उहो खेत मां मोटी करे घर जे पासे पहुतो त उन ॻाइण वॼाइण ऐं नचण जो आवाज़ु ॿुधो। सो उन हिकु नौकर खे सॾु करे पुछियईंसि, हे सभु छा थी रहियो आहे? नौकर उन खे चयईं, तुंहिंजो नंढो भाउ वापसि आयो आहे, सो उन जी ख़ुशीअ में तुंहिंजे पिता थुल्हो जानवर कटायो आहे, छोकी तुंहिंजे पिता हुन खे बिल्कुलु सही सलामत वापसि पातो आहे। इहो ॿुधी करे उहो एतिरे हद ताईं गुस्से में अची वियो कि उहो घर जे अंदरि बि न पियो वञे, पर उन जो पिता ॿाहिरि अची करे उन खे मनाइण लॻो। पर उहो पंहिंजे पिता खे गुस्से में चवणु लॻो, ॾिस, मां एॾनि सालनि खां ग़ुलामनि वांगुरु तुंहिंजी सेवा करे रहियो आहियां ऐं कॾहिं बि तुंहिंजी आज्ञा न टारी आहे, पर त बि तूं मूंखे कॾहिं हिकु ॿकरीअ जो वछड़ो बि न ॾिनई कि मां पंहिंजे दोस्तनि सां वञी आनंद मनायां। पर जीअं ई हे तुंहिंजो पुटु घरु आयो, जंहिं तुंहिंजी मिल्कियत
वेश्याउनि में उॾाए छॾी त तूं हिन जे लाइ थुल्हो पालियल जानवर कटायो अथई। इन ते पिता उनखे चयईंसि, हे पुट, तूं त सदाईं मूंसां गॾु आहीं ऐं जेको कुझु बि मुंहिंजो आहे उहो सभु तुंहिंजो ई आहे। पर हाणे असांखे आनंद मनाइण ऐं ॾाढो ख़ुशि थियणु खपे, छोकी तुंहिंजो हे भाउ मरी वियो हो पर हाणे हे जिंदो आहे, ऐं हे गुम थी वियो हो पर हाणे असांखे वापसि मिली वियो आहे।